ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन। तव्हांखे घोटकी मां आदम जो बिंडो में जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में आलमान नादिर जागीरानी, मुख्तियार जागीरानी ऐं वेंगस जागीरानी शामिल आहिनि। पुलिस पहुची मक़तूलनि जा मड़ खणाए इस्पताल मुंतक़िल कया। धुरियुनि में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन। तव्हांखे घोटकी मां आदम जो बिंडो में जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में आलमान नादिर जागीरानी, मुख्तियार जागीरानी ऐं वेंगस जागीरानी शामिल आहिनि। पुलिस पहुची मक़तूलनि जा मड़ खणाए इस्पताल मुंतक़िल कया। धुरियुनि में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर घोटकी मां आदम जो बिंडो में जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में आलमान नादिर जागीरानी, मुख्तियार जागीरानी ऐं वेंगस जागीरानी शामिल आहिनि। पुलिस पहुची मक़तूलनि जा मड़ खणाए इस्पताल मुंतक़िल कया। धुरियुनि में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। अहम ख़बर आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन। तव्हांखे घोटकी मां आदम जो बिंडो में जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में आलमान नादिर जागीरानी, मुख्तियार जागीरानी ऐं वेंगस जागीरानी शामिल आहिनि। पुलिस पहुची मक़तूलनि जा मड़ खणाए इस्पताल मुंतक़िल कया। धुरियुनि में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन। तव्हांखे घोटकी मां आदम जो बिंडो में जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में आलमान नादिर जागीरानी, मुख्तियार जागीरानी ऐं वेंगस जागीरानी शामिल आहिनि। पुलिस पहुची मक़तूलनि जा मड़ खणाए इस्पताल मुंतक़िल कया। धुरियुनि में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जब्बार महर। जी जब्बार, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु अवांखे घोटकी जे आदम वारे बिंडे में जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिंमें 5 ॼणा जेको आहे सो मारिजी विया आहिनि। जॾहिं त कचो बिंडी 2 वारे इलाइक़े में ॻोठ भूरल जागीरानी में जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो भड़की उथियो। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में जेको आहे ॿिन्हिनि धुरियुनि जा 5 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियल में नादर अली जागीरानी, आलमा जागीरानी, नेगस जागीरानी ऐं ॿिया जेके शामिल आहिनि। जॾहिं त झेड़े जो कारण ॿुधाए पियो वञे त कुतुब जागीरानी ऐं भूरल जागीरानी वारनि जी धुरियुनि में पुराणो ख़ूनी तकरार हलंदो, जेको अॼु सुबुह जो घोटकी जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस भूरल जागीरानी जे घर ते चढ़ाई करे जंहिंमें जेको आहे सो ॾोहारनि ऐं पुलिस में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें मुख्तियार जेको जागीरानी हो उहो मारिजी वियो। जंहिंखां पोइ पुलिस जेको आहे सो कार्रवाई खां पोइ वापसि मोटी आई, जॾहिं त मक़तूल जे पलांद में जेको आहे सो हथियार बंदनि जेको आहे सो कुतुब जागीरानी जे घर ते चढ़ाई करे अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबु कुतुब जागीरानी जो नौजवान पुटु नादर ऐं भाउ आलमा जागीरानी मौक़े ते मारिजी विया। फायरिंग जी ॾे वठ में हमले आवरनि धुर जो हिकु ॼणो वेंगस जागीरानी बि सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सां फ़ौत थी वियो। जॾहिं त हिन महिल ताईं जेके वाक़े जा इतला मिलिया आहिनि, टोटल जेके जागीरानी बिरादरी जा माण्हू 5 ॼणा क़तल थी विया आहिनि। जॾहिं त झेड़े दौरान जेके मारिजी वियलनि जो अंगु आहे उहो हिन वक़्तु 5 ॿुधाए पियो वञे। जॾहिं त पुलिस वाक़े खां पोइ जेको आहे सो ॿीहर हिकु तरफ़ कचे तरफ़ रवानी थी विया आहे। जॾहिं त हिन महिल ताईं जेको फायरिंग जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास छाइजी वियो आहे। जी जब्बार महर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।